आल मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। हिया नहर अलकमा। पानी भरण जो निशान है तो पानी भरे मौला को जो मस्जिद में तीर है मौला बाजू कलम जो सीधे 4000 बोझ जो पैरो लगल हुयो इनके नहर अलकमा ते पोइ मौला जन सां विढ़ंदा विढ़ंदा अचे तो पानी भरियो अथनि। पानी भरे पोइ मौला जन जो हिकिड़ो बाज़ू कलम थियो आहे वरी ॿिए में खईं अथनि मश्क वरी ॿियो कलम थियो आहे आख़िर में वात में मश्क मौला जन खईं पोइ मश्क में तीर हयां अथनि उहो पाणी पई वियो मौला खे शहीद थियो अथनि। मौला जन खीमे ताईं पहुता न पाणी खणी साईं सकीना मजबूर कयो मौला खे त पाणी खणी अचो। पोइ मौला जन आया। मौला अब्बास खे जंगी सामान न ॾिनो वियो न त जंग जो सामान उहो पाए करे पोइ जन खे मौला जन खे सिर्फ़ु हिकिड़ो नेज़ो मौला ॾिनो जेको जंगी पाणी। नहर अलकमा जेका 61 हिजरी में वाक़ियो थियो उहा अञा ई नहर अलकमा आहे जेका दरियाए फ़ुरात मां निकिरे थी। उहो दरियाए फ़ुरात मां इहा नहर अलकमा अचे थी पई है। तव्हांखे असां उनजी ज़ियारत कराईसीं मोमिन खे। अॼु तारीख़ 2/3/2026 2 तारीख़ 3 महीनो 2026 रमज़ान में असां आयासीं। हीअ साॻी नहर अलकमा इहा वञे थी पई अॻिते। ठीकु आहे जेका अॼु ताईं आहे बाक़ी नहर अलकमा। ही करबला जो मैदान आहे जिते तव्हांखे असां खेमा बि ॾेखारियासीं। बाज़ूए हज़रत अब्बास अलैहिस्सलाम ॾेखारियासीं। मक़तलगाह इमाम हुसैन मक़तलगाह अली अकबर अली असगर हाणे आबादी थी वई आहे। हाँ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जाॾे काॾे हर शइ ठही वई आहे पर इहे शयूं अञा बाक़ी आहिनि जिन खे रखियो वियो। वसलाम।